करमपुर लाडोला गुनापर कोटवार इलाइक़े में टेप बॉल क्रिकेट टूर्नामेंट जो इनक़ाद कयो वियो। टूर्नामेंट में मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे 10 टीमुनि सोर तो 10 ॾींहं जारी रहंदड़ मुक़ाबलनि खां पोइ इमामदीन 11 ऐं शरीफ 11 फाइनल में रसाई हासिल करे वरिती। इमामदीन 11 पहिरियां बैटिंग कंदे मुक़ररा 9 ओवरनि में मुख़ालिफ़ टीम खे 96 रन्सुनि जो टारगेट ॾिनो। शरीफ 11 75 रन्सूं ठाहे आउट थी वई। मैच जे महिमान अली मर्दान जाफ़री, अली नवाज़ जाफ़री, दादिलो जाफ़री ऐं अरसला जाफ़री विनर कप्तान इमामदीन जाफ़री के विनर ट्रॉफी ऐं शरीफ उमरानी के लूज़र ट्रॉफी ऐं ॿिनि खिलाड़ियुनि खे इनाम ॾिना। गुल फ़कीर मैन ऑफ द मैच जो एवॉर्ड हासिल कयो। शामोर शेख, सरफराज बलोच ऐं अली मर्दान बलोच टूर्नामेंट के ऑर्गेनाइज़ कयो। रब्ता करण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़।